नाज़नावाज़ न्यूज़ में भलीकार आमया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। इस्लामाबाद हाई कोर्ट एहतसाब अदालत खे सुभाणे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते फ़र्द जुर्म लागू करण खां रोके छॾियो। हाई कोर्ट नैब खे नोटिस जारी करे तलब करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट शकी ट्रांज़ेक्शन रेफरेंस जी ॿुधणी 4 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। नेपरा बिजली की क़ीमत में ₹2.51 फ़ी यूनिट वाध जी मंजूरी ॾेई छॾी। नेपरा माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण जी मंजूरी ॾिनी। नेपरा अमलदारनि जो चवणु आहे त दिसंबर में मेरिट ऑडिट जी भनकड़ी सबबि ₹2.7 करोड़ खां वधीक बार पियो। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं आज़म सवाती खे हिकु ॿियो शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं आज़म सवाती जी इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण वारे मामले ते केस जी ॿुधणी। इलेक्शन कमीशन आज़म सवाती ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्की सियासी मुआशी सूरत हाल जो जायज़ो वरितो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान खान सऊदी अरब जे दौरे बाबति काबीना खे एतमाद पे वठंदो इजलास में पाबंदी मढ़ियल तंज़ीम TLP ते वीचारियो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह NICVD खे पंहिंजो नर्सिंग स्कूल खोलण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि NICVD जे बोर्ड ऑफ गवर्नर जो इजलास गवर्निंग बॉडी चीफ फिनेंशियल ऑफिसर जी सिलेक्शन ऐं तजुर्बेकार रिटायर्ड नर्सिस खे खणण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TLP मसइलनि में वाद पैदा न करे रोज़ाना जा तमाशा ख़त्म थियण घुरिजनि। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TLP जे मामले ते काबीना में तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। GT रोड ते हलंदड़ मामले खे फौरी तौर ख़त्म करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो डिघे अरसे खां पोइ क़ौम खे ख़ुशियूं मिलियूं आहिनि। न्यूज़ीलैंड जी टीम जी सिक्योरिटी क्लियर हुई। IMF सां ठाह जे वेझो पहुची चुका आहियूं। सिर्फ़ हिकु अधु मामिलो हल थियणु बाक़ी आहे। IMF सां सऊदी रिलीफ जो को बि तालुक़ु न आहे। सऊदी अरब पाकिस्तान खे $3 अरब सपोर्ट फंड ॾेई रहियो आहे। सऊदी अरब सपोर्ट फंड स्टेट बैंक में जमा कराईंदो। IMF सां सऊदी रिलीफ जो को बि तालुक़ु न आहे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन जी हमाद अज़हर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हमाद अज़हर चवे थो सॼी दुनिया में खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध थी आहे। पाकिस्तान में तेल जूं क़ीमतूं अॼु बि ॿियनि मुल्कनि जी भेट में घटि आहिनि। यूरोप में गैस जी क़ीमतुनि में 5 खां 10% वाधी आहे। उमेद आहे त ईंदड़ 6 महीननि दौरान क़ीमतुनि में घटिताई अची वेंदी। भारतीय ॾाढ ऐं बर्बरियत ख़िलाफ़ कश्मीरियुनि सां एकता तौर पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। समूरे मुल्क में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ कराची, कशमोर, शिकारपुर, नऊं देरो, न्यू सईदाबाद, शहदादपुर, टंडोलायर, मटियारी 12, कंबर, काज़ीअमन, झंडोमरी, पटीतन, चौड़ जमाली, मीरवा ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। भारत 74 साल अॻु कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो। हिंदू तरह नज़रिए वारी हुकूमत कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। कश्मीरियुनि जी ख़्वाहिशुनि मौजूदु मसइले जो हल अमन जो वाहिद रस्तो आहे। सदर आरिफ अलवी जो पैगाम चवे थो भारत में बि अक़लियतुनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। भारत कश्मीरी अवाम खे रियासती दहशतगर्दी जो निशानो बणायो। आलमी बिरादरी इंसानी हक़नि जी भञकड़ी ते भारत खे जवाबदार करार ॾिए। कश्मीरी ज़ुल्मनि बावजूदु पाकिस्तान सां मुहबत जी अकासी कनि था। मुल्क में कोरोना वायरस के 13 मरीज पहुतनि जो अंग 28,405 थी वियो। 24 कलाकनि दौरान 516 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,70,322 थी वियो। हाकारी शरह 1.34% रही।
कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड चौकी शाहवाणी में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची मारिजी वियल नौजवान जी लाश के सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। घोटकी वेझो मीरपुर में ज़मीन जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल, ॿ ॼणा ज़ख़्मी। पुलिस मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो। कुनरी वेझो ॻोठ हासिल रिंद में सूमार रिंद पुरस्कार नमूने फौत, लाश तालके अस्पताल मुंतक़िल। सूमार रिंद जे क़त्ल जी शक में पुलिस रफ़ीक सतार ऐं यार मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। वधे जी भरिसां ॻोठ मिर्ज़ापुर में कान्हे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। ॾेर हुसैन बख़्श जुणेजो पंहिंजी भाॼाई ऐं नऊं देरोवासी अनवर फ़खरानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस क़तल थियल औरत जे मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस भूरल जुणेजो खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। ऐं दादू जे IBA कॉलेज भरिसां पुलिस ऐं ॾुआरनि में मुबैना मुक़ाबिलो, हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी थियल जवाबदार खे हथकड़ी लॻाए सिविल अस्पताल दादू में मुंतक़िल कयो पियो। खैरपुर में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में मुमताज़ पंवर ऐं एहसान पंवर शामिल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल ॾुआरनि जे कब्ज़े मां हथियार हथ कया आहिनि।